नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल आहे। हाँ त जॾहिं मंदिरनि में वेंदा आहियूं या के भक्ति मार्ग जा शास्त्र पढ़ंदा आहियूं हाँ त उन्हनि में हिकु चित्र ठहियलु ॾिसंदा आहियूं हाँ जंहिंमें ॾेखारींदा आहिनि कि विष्णु जी नाभि मां ब्रह्मा पियो निकिरे। हाँ त इन जो ज्ञान में अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, इन जो मतिलबु आहे कि आत्मा ही पुनर्जन्म वठी वठी करे ॿियो शरीर वठी करे पार्ट वॼाईंदी आहे। जीअं जेकी आत्मा सतयुग में हुई उहा ई पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग में बि ईंदी। त सतयुग में जेको विष्णु हूंदो, विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप, अर्थात आत्मा कॾहिं लक्ष्मी भी ठहे त आत्मा कॾहिं नारायण भी ठहे। अलॻि अलॻि शरीर वठंदी न, त उहा ई आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे जॾहिं कलयुग में ईंदी आहे न, तॾहिं उनजो पार्ट ब्रह्मा जो हूंदो अथसि। नाभि जेको ॾेखारींदा आहिनि न, भई विष्णु जी नाभि सां ब्रह्मा थो निकिरे, अर्थात जेकी आत्मा सतयुग में श्री नारायण श्री लक्ष्मी जहिड़ो शरीर वठी करे पार्ट वॼाई, हुतां जी पालना कई, उहा ई आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग में ब्रह्मा जो पार्ट थी वॼाए, पर उन समय उनजो शरीर ॿियो हुयो। हाँ, इन जो अर्थ इहो थींदो आहे। मतलब जीअं नाभीअ मां ॿार ॼमनि, ॿार जो कनेक्शन नाभीअ सां हूंदो आहे। हाँ, त उहे ई हुन आहे हिकु ई आत्मा, लेकिन शरीर अलॻि अलॻि आहे। त ही कनेक्शन थियो, आत्मा जो कनेक्शन थियो न, कि आत्मा हिकु पूरो चक्कर लॻाए, पूरो चक्कर ई थियो सतयुग खां कलयुग ताईं त हिकु पूरो चक्कर, त ये पूरो चक्कर लॻाए अची करे हाणे ब्रह्मा जो कलयुग जे अंत में, उहो बि कलयुग जे अंत में अची करे ब्रह्मा जो पार्ट थी वॼाए। दीदी ब्रह्मा जे हथ में ॾेखारींदा आहिनि हमेशह हिकु शास्त्र ॾेखारींदा आहिनि। हाँ ॾिसो, चईंदा आहिनि हाँ, ब्रह्मा द्वारा भगवान नई सृष्टि जी स्थापना कई, ये चईंदा आहिनि न जी। त नई सृष्टि जी स्थापना जे लाइ त ज्ञान बि खपे न। हाणे पूरी नई दुनिया स्थापन थी थिए त हुनजे लाइ त पूरा हुते छा छा थींदो, कीअं कीअं थींदो, सभु कुझु माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो न, जेका बि नई दुनिया में वेंदा। भई सभु धर्मनि जा अलॻि अलॻि शास्त्र ठहियल आहिनि, शास्त्रनि में छा लिखियलु हूंदो आहे, हुन धर्म जे बारे में लिखियलु हूंदो आहे, उहो धर्म कीअं आयो, कीअं स्थापन कई, हुन धर्म में छा छा थियणो आहे, छा छा करिणो आहे, कीअं कीअं माण्हुनि खे हलणो आहे। त उहो ई ब्रह्मा जे ज़रिए भगवान नई सृष्टि सतयुग जी स्थापना कई। त परमात्मा बाप जॾहिं ब्रह्मा जे तन में आयो त हुननि जेको बि ज्ञान ॿुधाई ब्रह्मा जे मुख सां। हाँ, लेकिन जेका ॿिया माण्हू हूंदा उहो त पोइ पढ़ंदा न, भई सभिनि खे हिकु साथ मुख सां कीअं इकठो ॿुधाए, त भई जंहिं ॿुधो उहो लिखंदा बि विया त बाक़ी माण्हुनि खे उहो लिखत मिली। त ईअं मतिलबु ॾेखारींदा आहिनि कि ब्रह्मा जे हथ में शास्त्र आहिनि, अर्थात ब्रह्मा जेको परमात्मा बाप जेको मुख सां, ब्रह्मा जे मुख सां ज्ञान ॾिनई, उहो ई माण्हू शास्त्रनि जे रूप में पढ़नि था, जेके गीता चइबो आहे। पर ब्रह्मा न पढ़े, लेकिन ब्रह्मा जे मुख सां जेको परमात्मा ज्ञान ॾिनई, उहो माण्हू शास्त्रनि जे रूप में पढ़ियो, ॿियनि माण्हुनि पढ़ियो। हाँ, लेकिन ॿियनि माण्हुनि खे हिन जो यथार्थ अर्थ न पतो आहे, इन करे ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾेई छॾनि। छो जी मुख मां कीअं शास्त्र निकिरंदो, ये वाणी त मुख मां निकिरे थी न, त मुख जो शब्द त लिखंदासीं न, त मुख सां न ॾेखारे करे हथनि में शास्त्र ॾेई छॾिया अथनि। हाँ, मतलब इन जो अर्थ इहो आहे कि ब्रह्मा द्वारा जो परमात्मा बाप नई सृष्टि जी स्थापना कई, उन जे लाइ जेकी जेकी ॻाल्हियूं ॿुधाई वो शास्त्र जे रूप में माण्हू पढ़नि था। जेके ॾिनो कंहिंजे द्वारा ॾिनो,
निराकार परमात्मा ब्रह्मा तन द्वारा। हाँ, ब्रह्मा तन द्वारा न हिन करे ब्रह्मा जे हथ में ई शास्त्र ॾिनो भई इहो असांखे शास्त्र थो ॾे कि इहो पढ़ो, लेकिन हथ सां न ॾिनई हुन कंहिंसां ॾिनई? मुख सां, मुख द्वारा। हाँ, लेकिन हुनजे मुख सां ॻाल्हाइण वारो परमात्मा हुयो। माण्हुनि खे निराकार अंदर ॿी आत्मा त नज़र न आई न, माण्हुनि खे त तन ई नज़र आयो त हिन करे अहिड़ो पिक्चर ठाहे छॾी अथनि। अच्छा, ठीकु आहे, मतिलबु ईअं ई थी ॾिसो कि हिकु आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे हर जन्म में अलॻि अलॻि पार्ट थी वॼाए, उहो ई वञी करे सतयुग जी पालना थी करे ऐं उहो ई कलयुग जे अंत में अची करे भॻवान जो रथ ठही करे नई दुनिया जे लाइ स्थापना थी कराए, मददगार थी ठहे। मतलब स्थापना भी उन ई आत्मा कई, भगवान जो मददगार ठहियो न ब्रह्मा जी आत्मा। चवंदा आहिनि न ब्रह्मा द्वारा सृष्टि की स्थापना हुई। त ब्रह्मा निमित्त ठहियो परमात्मा जो मददगार नई सृष्टि जी स्थापना करे, ऐं इहो ई कलयुग अंत में अञा ब्रह्मा जो पाठ थो वॼाए ऐं उहो ई आत्मा वञी करे सतयुग में कंहिंजो पाठ थी वॼाए? नारायण लक्ष्मी जो, जेके विष्णु चईंदा आहिनि। त विष्णु जहिड़ो रूप न हूंदो हुनजो, विष्णु जो हिकु प्रतीक ठाहे छॾियो अथनि कि इहा ई आत्मा नारायण कंहिं जन्म में नारायण ठहींदी, इहा ई आत्मा कंहिं जन्म में लक्ष्मी। मतिलबु आत्मा में स्त्री ऐं पुरुष ॿिन्हिनि जो ई ज्ञान हूंदो आहे। पोइ कॾहिं आत्मा मेल जो पुरुष जहिड़ो शरीर वठी करे खेल खेॾंदी आहे, कॾहिं स्त्री जहिड़ो शरीर वठी करे खेल खेॾंदी आहे। हाँ, त हीअ थोरी सम्झण वारी आहे, तव्हां थोरो ॿुधी करे वीचार कंदव त तव्हांखे ॿियो बि सम्झ में ईंदो। जी दीदी, ठीकु आहे जी। हाँ, थैंक यू। थैंक यू।